अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद साथियों, उम्मीद है सब भाई खुश हूंदो। जीअं त अॼु जो ही वीडियो तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। अगरि तव्हां चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे छॾियो ऐं कमेंट में ॿुधाइजो त वीडियो तव्हांखे कीअं लॻो। वीडियो स्टार्ट इन हिसाब सां कयूं था त काफ़ी दोस्त टिकटॉक ते कमेंट्स कनि था, दादा ID मैंशन कयो, ऐं ID मैंशन करण सां काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। वो इन हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे त तव्हांजे प्रोफाइल व्यूज़ हिकु वधंदा आहिनि ऐं प्रोफाइल व्यूज़ वधण सां वीडियो जे टाइमिंग वॉच टाइमिंग वधण सां ऐं तव्हांजा वीडियोज़ जेको आहे सो उहे ट्रेंडिंग में हलंदा आहिनि, फॉर यू ते हलण जा चांसिस आहिनि। सो मां कोशिशि कंदो आहियां त हर दोस्त जेको बि दोस्त आहे जंहिंजो ID ग्रो न आहे थियल, जंहिंजो ID जेको फ्रीज़ थियल आहे, महिनत बि करे थो भाउ, पोइ बि जेको आहे सो हुनखे उहो रिस्पॉन्स नथो मिले, पोइ मां जेको आहे सो घणी कोशिशि कयां थो त उन दोस्त जी ID मैंशन कयां ऐं उनखे भरपूर सपोर्ट कयां। सो काफ़ी वीडियोज़ ते जेको आहे सो कमेंट कंदा आहिनि, काफ़ी दोस्त कंदा आहिनि कमेंट्स, तो उन हिसाब सां कमेंट यार मुंहिंजी बि थोरी कोताही आहे, सो न पढ़ी सघंदो आहियां। जेके बि दोस्त आहिनि 2-3 आइडियूं त मां मैंशन ई कंदो आहियां डेली हर वीडियो में। बाक़ी रही ॻाल्हि, अगरि तव्हांखे सपोर्ट वारी वीडियो खपे त हिते यूट्यूब जे कमेंट सेक्शन में पंहिंजी ID लिखो, इंशाल्लाह मां तक़रीबन अधु कलाक जे अंदरि ई तव्हां दोस्तनि खे रिप्लाई ॾींदो आहियां ऐं वीडियोज़ बि ठाहे ॾींदुमि। सो DM करे छॾींदुमि की वीडियो। बहरहाल ॻाल्हि हितां शुरू कयूं था त हिकु फ़क़ीर फ़ुकरा टाइप जेके हूंदा आहिनि, मस्तु मलंग, जंहिं दुनिया कमकारनि मां का बि दिलचस्पी न हूंदी। सो हिकु शख़्स हुयो, उहो जेको आहे सो मस्जिद में वियो, उते वञी करे निमाज़ पढ़ियईं। निमाज़ हुन फ़क़ीर खे निमाज़ पढ़णु शायदि सही तरीक़े सां न पे आयो, तॾहिं उते वेठल जेको इमाम साहिबु हुयो, जेको कारी जेको आहे सो निमाज़ पढ़ाए पियो, सो निमाज़ पढ़ी करे यकदमि दुआ खां पहिरियां हुन ते तनक़ीद शुरू कयईं त बाबा तूं निमाज़ सही नथो पढ़ी, एॾो वॾो थी वियो आहे, जाहिल आहे, हे हो, मतिलबु त घणो हुन ते तनक़ीद कयईं। सो उहो पंहिंजे दिलि ई दिलि रोअणु लॻो। सो दिलि में चयईं त यार आउं कॾहिं बि हाणे हिते न ईंदुसि, छो जो इंसान जी जिते इज़त न हुजे न, उते उहो वञणु पसंदि न ई कंदो। ज़ाती तजुर्बो आहे मुंहिंजो। बहरहाल ॿिए ॾींहुं जेको आहे सो उहो वियो हिकु क्लब ते, जिते शराब वग़ैरह पींदा आहिनि। सो अहिड़नि जॻहियुनि ते वियो त वञी करे उते ऑर्डर कयईं, बियर कयईं, ऑर्डर कुझु बि अहिड़ो ऑर्डर कयईं, टेबल ते अची वेठो। सो गिलास में जेको आहे सो बियर कढे पियो, त उतां हिन जे हथ मां गिलास छॾाइजी वियो। त गिलास वञी फर्श ते किरियो। फर्श ते किरण सां सभु गिलास टुटा थी वियो। बहरहाल मैनेजर तकिड़ो आयो। मैनेजर हे सम्झी वियो, हे त घबराइजी वियो त मूंखे हाणे जेको आहे सो घणी मार या कावड़ सां ॻाल्हाइणो पवंदो या कुझु अहिड़ो लहजो इस्तेमालु कंदो जंहिंसां दिलि आज़ारी थिए। बहरहाल मैनेजर आयो। मैनेजर अचण सां ई हिन दरवेश खे चयईं त बाबा तुंहिंजे हथनि खे त न आहे लॻो, मतिलबु तोखे का तकलीफ़ त न आहे पहुची, को ज़ख़्म त न आहे थियो तोखे। इन हिसाब सां पोइ वरी हो जेको आहे सो मायूस थी वियो दरवेश, त यार मस्जिद में वियुमि, उते तनक़ीद कयऊं, मुंहिंजी बेइज़ती कयऊं सभिनि जे साम्हूं, भलो बुरो चयऊं, ऐं हिते त मैनेजर जेको आहे सो मुंहिंजी इज़त करे थो, पाण उतां उथी आयो, मुंहिंजो हथु ॾिठाई, का तोखे तकलीफ़ त न आहे थी, को शीशो वग़ैरह त न आहे लॻो। चवण जो मक़सदु इहो त उनजो ख़्यालु कयईं तमामु। सो अहिड़े हिसाब सां उनजे दिलि में उन मैनेजर लाइ, उन जॻह लाइ मोहबत वधी वई ऐं उहो पंहिंजे दिलि में चवणु लॻो त आउं हिते रोज़ाना हिते ई ईंदुसि ऐं मस्जिद ॾांहुं न वेंदुमि, छो त उते माण्हू मूंखे बेइज़तो कनि था, उते मुंहिंजी इज़त न आहे, ऐं माण्हुनि जी जिते इज़त हूंदी आहे उहो उते ई वेंदो आहे। सो कोशिशि कयो दोस्तो भाइरो, कंहिंजी दिलि आज़ारी न कयो। अगरि कंहिंखां तव्हांजे लहजे खां कंहिंजो दिलि आज़ारी थिए थो त उते ई फ़ौरन उन खां माफ़ी वठो, माज़रत कयो उन सां, ऐं हर शख़्स सां सुठे इख़लाक़ सां ॻाल्हाईंदा कयो। हीउ भाउ जो हिकु अर्ज़ु अथव। सो हीअ उमेदु आहे त जेको आहे सो मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि आयूं हुजनि। तो अगरि पसंदि आयूं आहिनि त कमेंट लाज़मी कजो ऐं लाइक बि कजो वीडियो खे।